उरेरोलाल में वण वठवाइण लाइ स्कूल इंतजामिया ऐं शहरनि में तकरार तेज़ थी वियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे उरेरोलाल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर मुमताज़ अली वरिया। जी मुमताज़ अली, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल उडुराल स्टेशन में वण वढाइण तां स्कूल इंतजामिया ऐं शहर में तकरार तेज़ शुरू थी वियो। उन मौके ते अब्दुल सत्तार सैतो, सिद्दीक सुमर ऐं ॿियनि चयो त स्कूल इंतजामिया सिर्फ़ 8 वण वढाइण लाइ कोर्ट सॻिड़े जो हुकुम, पर उन्हनि स्कूल जे आंगण में 50 खां मथे वण वढाए कानून खे हथ में खयो आहे। ॿिए पासे स्कूल जे हेडमास्टर मोहम्मद शाह चयो त कोर्ट सॻिड़े जे हुकुम तहत उन्हनि वणनि खे वढायो आहे जेके स्कूल जी इमारत लाइ नुक़सानकार आहे। फॉरेस्ट खाते मटियारी तरफ़ां जेका सर्वे कराई वई आहे उन खां पोइ 31 वणनि जी लिस्ट ॾिनी वई आहे जिन खे असां वढायो आहे। जी महिरबानी मुमताज़, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।